सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। अवल अल्लाह अलीम आला आलिम जो धणी कादिर पंजी कुदरत थी क़ाइम आहे रहीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम तो सारा या सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ूं जोड़ इन जान जो। दोस्तों ऐं साथियो, सिंधी अदबी संगत शाख तनो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां सिंधी ॿोली जे सीनियर शाइर मोहतरम साईं कुमार संगम जे शाइरी जे मजमूए रूप सुंदरता जी अॼोकी इन मुहवरत वारी तक़रीब में सभिनी कई आयल महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवंदे असां पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदे शुरूआत लतीफ़ सरकार जे भेट सां करे चुका आहियूं। ऐं असांजी अॼोकी तक़रीब जे महिमाननि खे स्टेज ते सॾु करण खां पहिरीं अॼोकी तक़रीब जे मोड़ मोहतरम साईं कुमार संगम साहब खे गुज़ारिश कंदसि पाण अॼोकी तक़रीब जे मुख्य मोड़ जी हैसियत में स्टेज ते अचनि ऐं आयल महिमाननि जो आदर भाव कंदे खेनि पंहिंजे नशिस्तुनि ते विहारनि। मोहतरम साईं कुमार संगम खे गुज़ारिश कंदसि पाण मथे स्टेज ते अची वियनि। अॼोकी तक़रीब जेका साईं कुमार संगम जे शाइरी मजमूए रूप सुंदरता जी तक़रीब रुनमाई आहे, उन्हनि जी सदारत सिंधी ॿोली जो भलोड़ लेखक ऐं नामियारो ज़रई माहिर प्रोफेसर साईं मिठल जिसकाणी साहिब जिन करे रहिया आहिनि। ऐं साईं मिठल जिसकाणी खे गुज़ारिश कंदसि पाण अची पंहिंजी सदारती नशिस्त संभालीनि। मोहतरम साईं मिठल जिसकाणी साहिब। उन खां पोइ सिंधी ॿोली इल्मु ऐं अदब ऐं सहाफ़त जी दुनिया सां लाॻापो रखंदड़ असांजो नामियारो लेखक दोस्त मोहतरम साईं मीर आज़म तालपुर साहिबु असां वटि मौजूदु आहिनि। ऐं कंहिं गुज़ारिश कंदसि पाण अचनि ऐं महिमान काफ़ी नशिस्त संभालीनि। मोहतरम साईं मीर आज़म तालपुर साहिबु असांजी अॼोकी तक़रीब जा एज़ाज़ी महिमान सिंधी ॿोली जो भलोड़ लेखक मोहतरम साईं मशकूर फलकाड़ो साहिबु, कंहिं गुज़ारिश आहे पाण अची पंहिंजी एज़ाज़ी महिमान जी नशिस्त संभालीनि। असांजी तक़रीब जो ॿियो एज़ाज़ी महिमान ऐं अॼोकी तक़रीब जो मेज़बान बि आहे सिंधी ॿोली जो नामियारो लेखक, नामियारो मज़ा निगार डॉक्टर अज़ीज़ तालपुर साहिब खे गुज़ारिश आहे पाण अची पंहिंजी नशिस्त ते वियनि। असांजी अॼोकी तक़रीब में हिकिड़ी ॿी महिमान शख़्सियत मोहतरम हाजी हनीफ़ चन्ना साहिबु मौजूदु आहिनि। ऐं कंहिं गुज़ारिश कंदसि पाण अची पंहिंजी नशिस्त ते वियनि। अख जो लॻणु ख़ुदि खे भुलिजी वञणु, अख जो लॻणु ख़ुदि खे भुलिजी वञणु, यार एॾो न वण, यार एॾो न वण, बांह लोॾे पिरी मोर वांगे हलणु, यार एॾो न वण, यार एॾो न वण। ऐं गुज़ारिश कंदसि अॼोकी तक़रीब में कई आयल सभिनी महिमाननि जी आजियां लाइ चंद कलमात पेश करण जे लाइ सिंधी अदबी संगत जे सीनियर साथी मोहतरम राही रसूल बख्श लिगारी खे पाण अचनि आजियान जे लाइ चंद लफ़्ज़ पेश कनि। मोहतरम राही रसूल बख्श। हिन मोहब्बती सथ में सभिनी आयल महिमाननि खे, महान हस्तियुनि खे असां सिंधी अदबी संगत शाख टंडो मोहम्मद ख़ान जा सभई साथी
दिल जे गहराइनि सां वेलकम चऊं था, आदरबा चऊं था, भलीकार चऊं था। सबब कहिड़े सजण साईं विसारण थो चङो सम्झी, सबब कहिड़े सजण साईं विसारण थो चङो सम्झी, गुज़ारे गॾु उमिरि सारी धिकारण थो चङो सम्झी, लॻे कंहिंजे चवण जो ज़ंग किथे तुंहिंजो वियो दिलि खे, लॻी कंहिंजे चवण जो ज़ंग किथे तुंहिंजी वियो दिलि खे, मथे मोहणो मिठा मुनवर ॾुखारण थो चङो सम्झी। दोस्तो, अॼा जा चंद कलमात पेश करण खां पोइ असांजी जेका अॼोकी इन प्रोग्राम जी ख़ासि नशिफ़्त आहे, मोहतरम साईं फूमार संगम जे किताब जी रोनुमाई, पोइ स्टेज ते वेठल सभिनी मोज़िज़ महिमाननि खे सदर महफ़िल खां वठी किताब जे मुसनिफ़ ताईं उन्हनि सभिनी दोस्तनि खे आउं गुज़ारिश कंदुसि, स्टेज जे अॻियां साईं फूमार संगम जो किताब गुलनि जे विच में ढकियल आहे, ऐं तव्हां पिंडाल में वेठल सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, साईं फूमार संगम जी सॼी ज़िंदगी जो पोरियो आहे, उनजो कलमी इल्मी अदबी पोरियो आहे, उनजो फ़िलहाल लाइ साईं खे भरपूर दाद ॾींदा, ऐं स्टेज ते वेठल जेके महिमान दोस्त आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि किताब जी रोनुमाई कनि। रूप सुंदरता रंग सारा अजरक, रूप सुंदरता रंग सारा अजरक, आसमान ते झरकन तारा अजरक, सुगंध मुखड़ियुनि जहिड़ी धरती सिंध, सोन किनारा सारा धारा अजरक। असां अॼोकी तक़रीब में सिंधी ॿोली जे सीनियर शाइर मोहतरम साईं फूमार संगम जे किताब रूप सुंदरता जी रोनुमाई ते साईं फूमार संगम साहिब खे संदन इल्मी अदबी पोरे ते दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद पेश करियूं था, ऐं किताब जी रोनुमाई जे हवाले सां असां वटि मुख़्तलिफ़ महिमान मौजूदु आहिनि जेके साईं फूमार संगम जे इन इल्मी अदबी पोरे ते मुख़्तसिरनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। ऐं गुज़ारिश कंदुसि सभ खां पहिरीं असांजी इन अॼोकी तक़रीब रोनुमाई में साईं फूमार संगम जे किताब ते पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार जे लाइ असांजे एज़ाज़ी महिमान मोहतरम साईं हाजी हनीफ़ चन्ना साहिब खे पाण अचनि ई पंहिंजा वीचार वञनि। हाजी हनीफ़ चन्ना साहिब। शाइर या अदीब न आहियां, ऐं हिकिड़ो सूमार जो पुराणो साथी दोस्त आहियां जंहिंजे सोबत जे करे ऐं हिन महफ़िल में पियो आहियां। साईं शाइर साहिब आहिनि, अदीब आहिनि ऐं दोस्त सभिनी खे अस्सलाम वालेकुम। असां तक़रीबन 1997 खां वठी करे साईं फूमार संगम साहिब जन सां साथ ॾिनो। जीअं त आउं हुते आबादगार शुगर मिल ते हूंदुसि, मुंहिंजी सर्विस हुई एग्रीकल्चर डिपार्टमेंट सां मुंहिंजो वास्तो आहे। साईं जन जे सोबत में अची वियासीं संगत जे करे, ऐं कुझु हिन शाइरी मुशाइरे जे हिसाब सां कुझु मीटिंगूं प्रोग्राम ॿियो टे हिन हिसाब सां साईं सां वास्तो आहे। साईं जी ऐं थोरो तबियत ते हिन ते ख़्यालनि ते इहो ॻाल्हाईंदुसि त साईं हिकिड़ो नफ़ीस ऐं मुहक़िक़ माण्हू, तमामु अशराफ़ ऐं मोमिन माण्हू आहिनि जिन हेॾी महिनत करे ऐं अहिड़ी जेका सो पंहिंजी रहनुमाई असां सभिनी दोस्तनि खे पहुचाई आहे। हिननि खे तमामु जस हुजे जो मिसकिन ग़रीब थी ऐं हुननि जी एॾी ईमान ऐं मुख़लिसी ॾिसी ऐं उनखे उनजो ई फल मिलियो आहे, ऐं असांखे तमामु ख़ुशी आहे साईं जन जेको सो ही अहिड़ो ध्यानु कयो आहे। साईं हनीफ़ चन्ना साहिब जी महिरबानी। ऐं गुज़ारिश कंदुसि मोहतरम साईं फूमार संगम जी शाइरी जे मजमूए ते ॻाल्हाइण जे लाइ सिंधी ॿोली जे नामियारे लेखक मुहक़िक़ ऐं अदीब ऐं दानिश्वर मोहतरम साईं मशकूर फलकारो साहिब जिन खे पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम साईं मशकूर फलकारो। इन भानन बेर जो कीरी टंगीन कीनरो सुहाए सुबुह से तो विझी वेठे वेर कीरत धारा केर तोखे चवंदो मंगणा। अॼु असांजे दोस्त फूमार संगम जे शहरी मजमूए रूप सुंदरता ही तक़रीब रोनुमाई आहे। अॼु जॾहिं ही तक़रीब रोनुमाई हले पई ऐं फूमार संगम मुंहिंजो केतिरनि सालनि खां पुराणो दोस्त आहे ऐं कुझु अरसे खां सख़्तु बीमारियुनि में वकोड़ियल, पर साईं जी जेका ख़्वाहिश हुई त कंहिं बि सूरत में मूं जेको कुझु कयो आहे उहो किताबी शकिल में मंज़र आम ते अचे। ज़िंदगी जूं मौसमूं आहिनि,
साल जूं मौसमूं आहिनि, जेको मुख़्तलिफ़ मुल्कनि में मुख़्तलिफ़ मौसमूं आहिनि, पर हिते असां वटि सिंध में क़दीम ज़माने में 3 मौसमूं हुयूं ऐं पोइ वरी 4 थियूं। जॾहिं साईं मिठल जहिड़ा ज़रई माहिर आया, उन्हनि नवां ॿिज जेके से मुतारिफ़ कराया, त पोइ वरी 4 मौसमूं थियूं। पहिरियों हो जल थंब, शुराती जेके मौसमूं हुयूं सिंध जूं, उहा पहिरीं मौसम हुई जल थंब, यानी वसकारे जी मुंद। उन खां पोइ ॿी जेका मौसम हुई सा हुई खड़ थंब, माना जंहिंमें वरी सावक थिए ऐं वसकारे ते या दरिया जे बराड़े में फसुल थियनि, पोखी जी मुंद जंहिंखे खड़ थंब चइबो, गाह जी सावक जी मुंद। ऐं टी मुंद जेका हुई सा हूंदी हुई सियारे में ईंदी हुई, उहा हुई सुआ थंब, माना जंहिंमें फसुल लहंदा हुआ ऐं बटायूं थींदियूं हुयूं, जेके पाणी ऐं ज़राइत सां खे नज़र में रखी ऐं असांजे वॾड़नि साल जूं 3 मौसमूं ठाहियूं। पर इंसानी ज़िंदगी जूं 2 मौसमूं आहिनि। हिकिड़ी मौसम बहार जी मुंद आहे ऐं इंसानी ज़िंदगी जी ॿी मौसम ख़िज़ा आहे। हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके जॾहिं ॼमनि था त सोननि चिमचनि सां पहिरियों लुकमो हुननि जी निड़ी खां हेठि थो लहे, ऐं ॿिया उहे ॿार ॼमनि था जिन्हनि जी अमड़ गुरबत ऐं पुख सबबु ऐं ग़िज़ा जी खोट सबबु हुनजी अमड़ खे थञ बि सही न हूंदी आहे, ऐं ॿारु वीचारो चगड़ींदो आहे। सोननि चिमचनि खाइण वारा माण्हू सॼी ज़िंदगी बहार में गुज़ारींदा आहिनि ऐं उन्हनि खे ख़िज़ाउनि जी ख़बर ई न हूंदी आहे। बहारनि में ॼमंदा आहिनि, खाई पी मरी वेंदा आहिनि ऐं टीजे खां पोइ हुननि जो नालो निशान बाक़ी न रहंदो आहे ऐं कुझु सालनि खां पोइ उनजी क़बर जा निशान बि ॾही वेंदा आहिनि ऐं उहे हमेशह लाइ सुफ़े हस्ती तां ख़तमु थी वेंदा आहिनि। पर ॿिया उहे ॿार जेके पंहिंजी माउ जे बुबे खे चगड़ींदा आहिनि, अखि खोलींदा आहिनि, ॼमण सां हुननि खे ख़िज़ा जी मौसम जेका त शुरू थी वेंदी आहे ऐं पोइ जीअं उहे वॾा थींदा आहिनि तीअं ख़िज़ा जे लुकनि ऐं झोलनि जूं सौबतूं उसांदा आहिनि ऐं पोइ हू पका पुख़्ता थींदा आहिनि, रची रेटा थींदा आहिनि ऐं हुननि जी सॼी ज़िंदगी ॿारनि जी तलाश में गुज़रंदी आहे ऐं पूरी ज़िंदगी हू ख़िज़ाउनि जो मुक़ाबिलो कंदा आहिनि। असांजो शाइर सुमार संगम ख़िज़ाउनि में पैदा थियल हिकिड़ो ॿारु आहे, ग़रीब जे घर में, जीअं सोने चिमचे में थञ कान पीती हुई, बोतल में थञ कान पीती हुई, पर माउ जो बुबो चगड़े, ग़रीब माउ जो बुबो चगड़े ऐं उहो वॾो थियो ऐं पोइ ज़िंदगी जा जेके बि साल गुज़रिया ख़िज़ाउनि ते ख़िज़ाऊं ईंदियूं रहियूं। उन्हनि ख़िज़ाउनि हिन में अहसासु पैदा कयो, हिन में दर्द पैदा कयो, हिन में मोहबत पैदा कई ऐं हिन में ज़िंदगी खे घारण जी कुवत पैदा कई ऐं सौबतूं ऐं सख़्तियूं सहण। यानी आउं तीअं चवंदुसि त ज़िंदगी जी जेका बाह हुई, ज़िंदगी जी जेका आवी हुई ख़िज़ा जी, उन में ई रची रेटो थी ऐं हिन किताब खे हुन जनमु ॾिनो आहे। हीउ जेको किताबु आहे सो हिकु अहिड़े शाइर जो आहे जे सॼी ज़िंदगी ख़िज़ाउनि जो मुक़ाबिलो कयो ऐं बहारनि जी तलाश में गुज़ारियो। सुमार संगम जे ग़रीब माइटनि वटि स्कूल जी पटी या कापी या किताब जा पैसा कोन हुआ। हिन जेका तइलीम हासिलु कई सा फ़क़ुर जे टुकड़नि ते मदरसे में हासिलु कई। कंहिं बि केजी स्कूल या के जदीद तरीन स्कूल त ठहियो, पर हिन जे ग़रीब माइटनि वटि सरकारी स्कूल में बि पटी वठी ॾियण या किताबनि जा पैसा कोन हुआ ऐं फ़क़ुर जे टुकड़नि ते हीउ पढ़ियो, मदरसे में पढ़ियो ऐं माइटनि हिनखे इन ख़्याल सां मोकिलियो त मौलवी साहिब थी निकिरंदो, पर हीउ उतां ई मदरसे मां हिकु अहिड़ो मुजाहिद थी निकितो जे वॾो थी ख़िज़ान जो मुक़ाबिलो कयो। हिमत कोन हारी। हिकिड़ा माण्हू सिर्फ़ु पंहिंजे लाइ जीअंदा आहिनि। सुमार अॻिते हली हुनखे नौकिरी बि मिली मिल जी ऐं हारी खां मिल मज़दूर जी ज़िंदगी थोरी सुठी आहे, घणी सुठी आहे कोन चवंदुसि, पर थोरी सुठी आहे हारी जे बनिस्बत मज़दूर जी। पर जेका ख़िज़ाउनि
में गुज़ारींदे जेका बहारनि जी तलाश हुई, उन तलाश हिन खे उन मिल जी नौकरी खां ॿाहिरि कढियो। मज़दूर यूनियनूं ठाहियूं, आबादगार में अदबी संगत जो यूनिट खोलियो, ॾुखो इल पाण जहिड़ा गॾु कयईं। विच में जेकॾहिं किथे उन माठार ॾिठी त उन संगम अदबी फोरम बि ठाहियो, पर माठ करे न वेठो। अॼु जॾहिं ज़िंदगी जे पोयाड़ी जे पाछनि में जॾहिं उन किताब ॾिनो आहे त सूमार जी ही शाइरी, सूमार जा ही लफ़्ज़ संस उन जिदोजहद जी कहाणी आहिनि, उन्हनि एहसासनि जी कहाणी आहिनि जिन्हनि एहसासनि हिन खे सुम्हणु न ॾिनो, जिन्हनि एहसासनि हिन जी निंड फिटाई ऐं जिन्हनि एहसासनि हिन में ख़िज़ाउनि सां लड़ण जी ताक़त भरी ऐं बहारनि जी ॻोल्हा में जी सॼी ज़िंदगी गुज़री। ऐं अॼु मुंहिंजे दोस्त सूमार संगम खे ॿ मुबारकूं ॾींदुसि। हिकिड़ी हुनजी इहा मुबारक आहे त हुन जेके रत जा ॻोढ़ा जेके अकेलाई में वेही ॻाढ़िया हुआ, उहे उन किताब जी शकिल में हिते असांखे ॾिना आहिनि। ॿी मुबारक हुनखे आउं इहा ॾींदुसि त मुंहिंजो प्यारो भाउ ज़िंदगी जे पोयाड़ी जे पाछनि ताईं सख़्तु बीमारियुनि में बि बाहिमत आहे। ख़िज़ाउनि सां जोटियो अचे शाल, बहारूं अचनि, जेके बहारूं सिर्फ़ु सूमार संगम ताईं न हुजनि, पर सूमार संगम जी क़ौम ॿारनि खे ॾिसे ऐं सूमार संगम पंहिंजो ज़िंदगी जो, कामयाबु ज़िंदगी जो, हिमत वारी ज़िंदगी जो, बाहिमत इंसान वारी ज़िंदगी जो जेको दौर पूरो कयो आहे। असां वटि बुज़ुर्ग जेके आहिनि से चवंदा आहिनि त ईमान सलामत हर को मंगे। ईमान जी सलामती त हर हिकु माण्हू घुरंदो आहे, पर इश्क सलामत कोई हो। त सूमार जो इश्क उहो सलामत आहे, अञा ताईं सलामत आहे। ऐं खेसि जेका ॿी मुबारक ॾींदुसि इश्क जी सलामती जी ॾींदुसि। तव्हां सभिनी जी महिरबानी। इन हवाउनि मंझां राग सारंग छिड़िया, इन हवाउनि मंझां राग सारंग छिड़िया, वार रुखसार ते पोपटनि जीअं मिड़िया, तुंहिंजे टहकनि मंझां जाम छुलकी पवण, यार हेॾो न वण, यार हेॾो न वण। ऐं सिंधी ॿोली जे सीनियर तरीन ऐं बुज़ुर्ग शाइर मोहतरम साईं ताज टिखड़ाई ऐं मोहतरम साईं रफ़ीक़ा असलीगारी खे दिलि जे गहराइनि सां भलीकार चवां थो। मोहतरम साईं सूमार संगम जे किताब रूप सुंदरता जी मुहूर्ती तक़रीब में असांजो सीनियर ऐं बुज़ुर्ग शाइर मोहतरम साईं ताज टिखड़ाई मौजूदु आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि साईं ताज टिखड़ाई साहिब खे त साईं सूमार संगम जी हिमत अफ़ज़ाई लाइ, हौसला अफ़ज़ाई लाइ चंद लफ़्ज़ पेश कनि। मोहतरम साईं ताज टिखड़ाई साहिबु। मोहतरम मजलिस अस्सलाम वालेकुम। शाइरी अदब जो हिसो आहे, नसर आहे, नसर में कई सनफ़ूं आहिनि, वरी शाइरीअ में कई सनफ़ूं आहिनि। जॾहिं कंहिं इंसान जे अंदर में एहसासात, पंहिंजी तकलीफ़ुनि जा, धरतीअ जे ऐं जन हज़ारनि जा एहसास या अनेक ॿिया के एहसास जनम वठंदा आहिनि, तॾहिं कुझु लिखण ते सोचींदो आहे। अहिड़ी तरह मोहम्मद सूमार संगम मंगणहार जंहिंसां मुंहिंजो वास्तो 1998 खां थियो आहे। संदसि शाइरी जे बारे में, संदसि ज़िंदगीअ जे ऐं हालात जे सिलसिले में अदा मशहूरु फलकारे जेकी कुझु हिते पेश कयो आहे, थोरो मूं ॿुधो, पर जे थोरो अॻे अचां समूरो ॿुधां, थोरे मां ई सम्झी वियुसि ऐं उन जे वीचारनि सां सहमत आहियां। मुबारकबाद ॾियां थो मोहम्मद सूमार संगम खे साहिब किताब थियण ते। असीं मारू मिठड़ा निमाणा त सजूं, वतन सिंध जा सम्झूं सियाणा त सजूं, रखूं नाता जिन सां निभायूं त तिन सां, सदा पंहिंजनि साण संगम पुराणा त सजूं। इहो मोहतरम साईं ताज टिखड़ाई साहिबु। ऐं गुज़ारिश कंदसि रूप सुंदरता किताब जी तक़रीब रोनमाई में पंहिंजे ख़्यालनि जे इज़हार जे लाइ सिंधी ॿोली जे नाम्यारे लेखक नामवर अदीब ऐं दानिश्वर सिंधी अदबी संगत शाह तनू मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी ऐं जग मशहूरु मज़ा निगार डॉक्टर अज़ीज़ तालपुर साहिब जिन खे पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। हणणु हकलणु ॿेली सारणु ई मंझाई मल्क
विजन तान फ़र्क़ु रुक वेंदी रांदि में। सुमार संगम साहब असांजो पुराणो साथी आहे, उन जे शान में असांजे दोस्त मशकूर फलकारो साहब ॾाढो सुठो ॻाल्हायो, भरपूर ॻाल्हायो, उनखां जाइ का ॻाल्हि छॾी कान। ऐं इहा बि हक़ीक़त आहे त सुमार संगम साहब तमामु ॾुखियंदा हालतुनि में पलियो पढ़ियो ऐं तंहिंखां पोइ वञी जेको शाइरी कई जंहिंमें पंहिंजा दर्द समाया। मूं मुख़्तसिर साईं जी शाइरी पढ़ी, ऐं बुनाई तरह शाइर आहियां कोन जो उन नुक़्तो ॻोल्हे सघां, मूंखे बराबरि ॾाढी वणी, जंहिंमें मोहबत बि आहे, वतन सां हुबूब आहे, ॿोली सां ॿोली जी ॻाल्हि बि आहे, जेका शाइरी जे रूप में ॾियणु ॾाढी ॾुखी आहे। उहा ख़बर शाइरनि खे ई हूंदी त शाइरनि में लफ़्ज़ ठाहिणु करणु ऐं काफ़िया बैर वज़न इहो ॾाढो ॾुखियो, मतिलबु तंहिंमें मक़सद बि निकिरे, तंहिंमें ख़्याल जी उॾाम बि हुजे ऐं मतिलबु बि निकिरे। हज़ार ॻाल्हियूं आहिनि जेको शाइरी जहिड़ो तहिड़ो माण्हू कोन थो करे सघे। उन में साईं जेको पाण निभायो आहे तंहिंखे शाबस हुजे। ऐं सिंधी अदबी संगत जे पारां किताबु छपायो वियो आहे, साईं जी ख़्वाहिश हुई सिंधी अदबी संगत उन जी मोहरत करे, ऐं सम्झां थो शान तरीक़े सां हीअ हाल सॼो भरियो पियो आहे दोस्तनि सां। असीं हुनजी मोहरत पिया करियूं ऐं खेसि क़दरदानी पिया करियूं। ऐं मुंहिंजी ख़्वाहिश आहे त असांजा जेके बि दोस्त जे किताब छपाइनि सिंधी अदबी संगत उनजी आजान सुमार संगम साहब खे आउं गुज़ारिश कंदुसि बाक़ी जो रहियल जो मवाद आहे तंहिंजे लाइ ॿियो किताबु छपाई, महिरबानी थींदी। सिंधी ॿोली जो नामियारो रागी ऐं इनकलाबी रागी मोहतरम बीजल सिंधी खे असां भलीकार चऊं था। भलीकार सां गॾोगॾु बीजल सिंधी साहिब खे गुज़ारिश कंदासीं पाण अचनि क़ौमी गीत ॿुधाइनि। मोहतरम बीजल सिंधी। पंहिंजा फट पुराणा हुआ याही वेज अयाणा हुआ, पंहिंजा फट पुराणा हुआ याही वेज अयाणा हुआ। चंड परे हो रात चकोर, चंड परे हो, चंड परे हो रात चकोर, उडरी उडरी साणा हुआ याही वेज अयाणा हुआ। पंहिंजा फट पुराणा हुआ याही वेज अयाणा हुआ। काल हुन जा तस्बीह छिगी, काल हुन जा तस्बीह छिगी, तारा दाणा दाणा हुआ याही वेज अयाणा हुआ। पंहिंजा फट पुराणा हुआ याही वेज अयाणा हुआ। देरो हरम खां केॾो दूर, देरो हरम, देरो हरम खां केॾो दूर, काल भिटाई भाणा हुआ याही वेज अयाणा हुआ। तो में हेॾो हथ अयाज़, तो में हेॾो हथ अयाज़, हुन जा नेण निमाणा हुआ याही वेज अयाणा हुआ। पंहिंजा फट पुराणा हुआ। जप तुंहिंजा सदा गुल कमल था लगन, जप तुंहिंजा सदा गुल कमल था लगन, नेण तुंहिंजा पिरी ॼण गज़ल था लगन, ॾंद मोती मिसिल या त ॾाणू जी कण, यार एॾो न वण, यार एॾो न वण। ऐं गुज़ारिश कंदसि अॼोकी तक़रीब जे मोड़ ऐं जंहिंजे लाइ असां सभु गॾु थिया आहियूं, जंहिंजे किताब जे लाइ असां सभु गॾु थिया आहियूं,
उनखे अॼोका लम्हात कीअं महसूस पिया थियनि ऐं पंहिंजे किताब जी रोनमाई जी उनखे केतिरी ख़ुशी आहे। रूप सुंदरता जे लेखक मोहतरम साईं सूमार संगम साहब खे ज़िंदगी ठरे जो उगरो डुक पेट्रोल खे ॾिनल चिणिंग मोबाइल ते ईंदड़ मिस कॉल ऐं शाइर ते थींदड़ तनक़ीद ज़िंदगी आहे। वापारी जो वाक फ़क़ीर जो सवाल बखील जी चिड़ ऐं ॿार जो अंगल ज़िंदगी आहे। हा नाचणी बिल्कुलु ईअं जी मर्द लाइ औरत ज़िंदगी आहे। अञा ज़िंदगी आहे छा रईस। नाचणी जे दिलि जी करबला में ज़िंदगी जे ततल रिण जे मक़तल नज़र अचणु लॻो हो ऐं पाण लोटे ते ठड़ कंदे मूंॾे खुमारियल नेणनि सां ॾिसंदे साॻियो जुमिलो वरजाईंदे ज़िंदगी जे बारे में वरी पुछणु लॻी, ॿुधाए ज़िंदगी छा आहे सांवल। मेले जी होटल में तमाशगीर माण्हुनि जो हुजूम वधंदो ॾिसी मूं नाचणी खां नालो पुछंदे हथ ते नोट रखी वञण खां अॻु मुख़्तसिर जवाबु ॾींदे चयमि, हा रेशम ज़िंदगी गुल आहे सिर्फ़ु हिकु दफ़ो खिड़ी मुरझाइण लाइ। ज़िंदगी जोबन ॾीओ आहे ॿरी विसामण लाइ। ज़िंदगी मेलाप आहे मिलण खां पोइ हमेशह जुदा थियण लाइ। जीअं तूं ऐं मां मिली वरी टुटण लाइ। चप चुमण जी आस में गॾु रहण जी तमन्ना में जेका न पूरी थियण खां अॻु जुदा थींदे ई पंहिंजी मंज़िल जो रुख करणु आहे। ऐं तूं दिलि जी करबला में ज़िंदगी ॻोल्हींदी रहो। इन्हनि लफ़्ज़नि जो ख़ालिक मोहतरम साईं सूमार संगम खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। अखियुनि में थी वे तां वारे छपर ढकियां, अखियुनि में थी वे तां वारे छपर ढकियां, तोखे म ॾिसे ॾे आम पसां कोॾे। दोस्तो, असां साईं सदर मिठल साहिबु ऐं असांजो महिमान ख़ासि साईं आज़म टालपुर साहिबु ऐं साईं पलकारो साहिबु, साईं आज़ीज़ टालपुर साहिबु, साईं ताज टिकड़ाई साहिबु ऐं मौजूदु सभई आज़िम दोस्त, सभिनि खे सलाम, सभिनि खे दिलि जी गहराई सां भलीकार जी असां। दोस्तो, असां सिंधी अदबी संगत जा निहायती अहसान मंदा आहियूं जिन पंहिंजी कोशिशनि सां असांजे नंढे किताब खे तख़लीक़ ॾिनो। वाक़ई असांजे ज़िंदगी जो वॾो पोरियो हो। उन किताब जे पोरे में असांजी त हथ जथ ऐं वसार महिनतूं आहिनि, पर सिंधी अदबी संगत जो किरदारु आहे, सिंधी अदबी संगत जो साथ आहे, सिंधी अदबी संगत जो सहकार आहे जिन मुंहिंजे नंढे किताब खे तख़लीक़ करायो। ऐं अॼु उहो किताबु अदबी संगत जे प्लेटफॉर्म तां मुहरत जी शकिल में ऐं तव्हां दोस्तनि जे साम्हूं तव्हांजे महिरबानी सां असांखे मञता मिली रही आहे। दोस्तो, असां आज़म भट्टी जा ध्याई थोराईंदा आहियूं जिन पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, जिन असांखे साथ ॾिनो आहे। ऐं असांजे दोस्त हाजी हनीफ़ चना साहिब जी महिरबानी जिन पंहिंजो वक़्तु कढी असांजे प्रोग्राम खे ॾिनो ऐं शरीक थिया, जिन असांजो कुझु ॻाल्हायो। ऐं 90 जो ज़मानो हो जॾहिं सिंधी अदबी संगत तरफ़ां बीजल सिंधी सां शाम मल्हाई वई ऐं इब्राहिम सिंधी खे सदारत ॾिनी वई। पाण हुन में सदारती तक़रीब में कोन अची सघिया हुआ। उन बीजल सिंधी जी शाम हुई, उतां खां असांजी शुरूआति थी। सारंग शाह असांखे इन अदबी माहौल में वठी आयो ऐं जॾहिं असां अदबी प्रोग्राम अटेंड कया, गॾिजणियूं अटेंड कयूं, त असांखे कुझु चाह पैदा थियो, हिकिड़ी तड़प पैदा थी ऐं सिंध जी असांखे हिकिड़ी जेको सो हिकिड़ी मोहबत पैदा थी। त असां चाहियो पियो त असां सिंध ते लिखूं ऐं उन सिंध सां मोहबत हुजण जे करे सिंधी ॿोली खे ॾिसी ऐं उते उन ज़माने में कुझु वेदन ॾिसी असां प्राइवेट इदारनि में जॾहिं ड्यूटी कंदा हुआसीं तॾहिं असांखे सिंधी माना इंसानी न सम्झूं ऐं उन्हनि अहसास महरूमियुनि खे ॾिसी, उन तड़प खे ॾिसी ऐं उन्हनि जबर ऐं ज़ुल्मनि खे ॾिसी असां उन इदारनि में जेको सो ग़ैर सिंधियुनि जी निफ़रत खे ॾिसी असां में बि इतसाह पैदा थी त असांखे पंहिंजी ॿोली, पंहिंजी धरती ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ कुझु करणु घुरिजे। त दोस्तो, असां उतां खां शुरूआति कई। पोइ वाहिद सॼी सिंध में शुगर इंडस्ट्री सिंधाबादगार शुगर मिल हुई जो असां साईं ग़ुलाम सर अंग्रेज़ जे तावन सां ऐं सारंग शाह जे तावन सां उते शाह खोली
ऐं 4 साल शाखालाई असांखे इलाक़ो मिलियो। 2 दफ़ा असां जेको सो मर्कज़ में बाउंड कयो सिंधियत बि संगत जो, ऐं उन खां पोइ कुझु दोस्तनि जो साथ न रहण जे करे सीज़नल इदारो हो, उन जे करे असांजी संगत उते वधीक न हली सघी। पोइ असां टंडो मोहम्मद ख़ान 2097 खां जॉइन कई ऐं असां थोरो घणो लिखंदे रहियासीं। ऐं साईं मशकूर फलकारे साहिब जी महिरबानी आहे जिन असांजी ज़िंदगी ते एतिरो ॻाल्हायो आहे। ऐं सम्झां थो त एतिरो मुहबत ऐं एतिरी सचाई सां एतिरी गहराई में ॻाल्हायो अथसि जो आऊं पंहिंजो हुनखे वॾो भाउ थो सम्झां, जीअं मुंहिंजी ज़िंदगी जी सॼी तस्वीर खे साम्हूं आणे विधो आहे। ऐं साईं ताज टिकड़ाई जे हवाले सां साईं असांजो बुज़ुर्ग शाइरनि, टिकड़ जा मञियल शाइरनि ऐं जिन जा पंहिंजे तंज़ीम तरफ़ां किताब आहिनि, पाण ॿाहिर वज़न जा शाइर आहिनि। असां हिकिड़ा अदना शाइर हुआसीं, असां रुहानी शाइर न हुआसीं, ॿाहिर वज़न जा शाइर न हुआसीं, पर सिंधी ज़रूरु हुआसीं। असां बकौल कंहिं हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जे हवाले सां त काफ़ी जेके से सरमाएदार बीठा हुआ, का ग़रीब औरत हथ जो कतल नंढड़ो सुट जो ढेरड़ो खणी आई हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम ख़रीद करण जे लाइ, त ॿिया हुन ते वक़्त जा जेके से जाबर आमर ऐं पैसे वारा हुनखे चवणु लॻा तूं छा ख़रीद कंदी ग़ुलाम खे, चई भले ख़रीद नहीं करे सघां पर इन लिस्ट में मुंहिंजो नालो हुजे। सो असां कुझु बि न आहियूं, असां सिंधी अदबी संगत जे महिरबानी सां इन नाले खे कतार में बीहारियो आहे, इन खे ॻणाइण जी कोशिशि कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त साईं अज़ीज़ ॾाढी हिकिड़ी सुठी ॻाल्हि कई, साईं ॾाढो सुठो ऐं सुहिणो ॻाल्हायो। साईं पाण संगत खे साईं आज़म जे करे ऐं साईं डॉक्टर अज़ीज़ जे करे सिंधी अदबी संगत पूरे सिंध में टंडो मोहम्मद ख़ान जेको सो सरगर्मी अमल आहे ऐं सॼी सिंध में मञी थी वञे। ऐं ॿी ॻाल्हि त आऊं शाइर त आहियां पर गॾोगॾु कुझु नसर बि लिखंदो आहियां, उन करे मुंहिंजा कुझु टूटा फूटा चंद नसर आहिनि। ऐं हिन इज़त मिलण ऐं हिन हौसला अफ़ज़ाई खां पोइ मूंखे वरी ॿीहर शौक़ु पैदा थियो आहे त आऊं इनशाअल्लाह कोशिशि करे नसर जो किताबु तख़लीक़ कंदुसि। ऐं उन किताब जो मूंखे ज़हन में नालो अची वियो आहे गिदड़नि खाधी सिंध, ऐं नसरी नज़म गिदड़नि खाधी सिंध जे हवाले सां इनशाअल्लाह सिंधी अदब संगत प्लेटफॉर्म तां वरी ॿीहर छपाईंदुसि। ऐं दोस्तनि जी तमामु महिरबानी जिन पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी मुंहिंजी नंढी किताब जे लाइ जेको सो टाइम ॾिनो आहे ऐं असांखे ॿुधो आहे, असां सभिनी जो थोराइता आहियूं। महिरबानी जी। तूं हली थो ज़माना था रुकिजी वञनि, तूं हली थो ज़माना था रुकिजी वञनि, उपरान जूं पेशानियूं तूं झुकिजी वञनि, तोले विक विक ते पूॼा जा मंज़र ठहण, यार एॾो न वण, यार एॾो न वण। इहो मोहतरम साईं फूमार संगम साहिबु। ऐं गुज़ारिश कंदुसि अॼोकी तक़रीब जे महिमान ख़ास नामियारे साहिब लेखक मोहतरम साईं मीर आज़म तालपुर साहिब जिन खे पाण अचनि ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। मोहतरम साईं मीर आज़म तालपुर। कल्ब अंदरि काबो ॾिठोसीं, मके वञण जो कहिड़ो ज़रूरु आहे, मन मारे मस्जिद कयोसीं, सिजदे ॾियण जो कहिड़ो ज़रूरु आहे, रग रग थी तोखे पुकारे, कलमे पढ़ण जो कहिड़ो ज़रूरु आहे। रूप सुंदरता शायदि आउं कोन आहियां, न शाइरी सां मुंहिंजो वास्तो आहे। रूप सुंदरता ही हिकु मजमो आहे अखरनि नारनि जो, ज़ारातिन में रूप बि हूंदो, सुंदरता बि हूंदी। मूं पढ़ियो कोन्हे, हिकु दफ़ो ॿ दफ़ा मूं लिखियो हिकिड़ो कतो अंधो मंडो, तो इबरत में अॼु बि आहियां अॻे पोइ त उहो ख़ैरमंद खोखर खे नमूने जो परवाने भटी करे त तोखे उहो कलम लोग सुधारे चई मिर्ज़ा हिन में रब्त पैदा कर, हिन में ॿाहिरि वज़न पैदा कर, मूं हुन ॾींहुं हथु खयो, उहो मूंखां ज़ोर थी वियो। बहरहाल जेको लिखणु पढ़ण वारो साहिबु पंहिंजी जॻह ते रहियो सुवाल इहो त किताब छपिजी वियो, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, छपिजी वियो, छपाइणु ॾुखी ॻाल्हि आहे। ऐं तक़रीबन शायदि 68-69 खां लिखां पियो, जेको मूं रिकॉर्ड मौजूदु आहे। हींअर बि कोई मुंहिंजो दोस्त चवंदा आहिनि त तूं इहे सभु अख़बारूं पुराणियूं खणी वञी इबरत वारियूं छपरा, पर यार जीअं चवंदा आहिनि ॿार जी तोहर कराए बीहनि, ॿार अंब जी चोटी ते चढ़ी वेंदो आहे न, नथो थिए इहो कमु, या तोहर मूंखां नथी थिए। माना उहो साईं हाणे मंगराड़ माना मंगराड़ माना असांजी नज़र में फ़क़ीर आहे, फ़क़ीर कोन्हे को। ऐं साईं नए किताब जो नालो रखियो आहे ज़िंदगी गिदड़नि खाधी। ख़ुशी जी ॻाल्हि आहे, स्टेज ते अची वियो आहे, मुहूरत थी वई आहे, नालो अची वियो आहे, किताबु छपिजी वियो आहे।
बहरहाल उन साईं खे लख लख वाधायूं हुजनि। महिरबानी। यो मोहतरम साईं मीर आज़म तालपुर साहब, आऊं गुज़ारिश कंदसि सिंधी ॿोली जे इनकलाबी रागी मोहतरम बीजल सिंधी खे पाण अचनि ई क़ौमी गीत पेश कनि। मोहतरम बीजल सिंधी। जिय जियारन मथां ऐं जान सारन मथां मंज़िले इश्क जे चंड तारन मथां काक जी हर कंधीअ जे किनारन मथां दुश्मने सिंध खे फाही सुरके पई सिंध मुरके 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 पई। हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे। हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे। कोई ओठी उठण जूं महारूं खसे मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई। कंहिंजे रंगे हिना जो ही सभु नूर आ नरगिसे नेण जी का तही घूर आ। कंहिंजे रंगे हिना जो ही सभु नूर आ नरगिसे नेण जी का तही घूर आ। कंहिंजे गीतन जी छोली जो ही पूरो आ कंहिंजे नग़मे ते दिल मुंहिंजी जी हिरखे पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई। हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे। हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे। कोई ओठी उठन जूं महारूं खसे मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुरके 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 पई। हा ऐं मुंहिंजे तख़य्युल जा ऐं महजबी शाल ज़िंदा हुजी शाल सन में वसी। हा ऐं मुंहिंजे तख़य्युल जा ऐं महजबी शाल ज़िंदा हुजी शाल ज़िंदा हुजी। बुलबुले दिल नरो रक्स में आज़मी चंड चोॾीअ जियां सिंध जरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई सिंध मुरके पई। तुंहिंजे हीरन ऐं मोतिन जी छोली ॾिसी सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी गर्दिशे वक़्त जी पिरोली ॾिसी सरज़मीने वतन प्यार परखे पई सिंध मुरके 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 पई। आ लिखण खां मथे सूं तुंहिंजी सनम आ लिखण खां मथे सूं तुंहिंजी सनम कई कासिर थिया कातिबनि जा कलम लफ़्ज़ विसरी विया काग़ज़नि ते लिखण यार एॾो न वण यार एॾो न वण। आस ओरियो अञा हाल दिलि जे घड़ी आस ओरियो अञा हाल दिलि जे घड़ी बाख वेही पुठी राति थी बेवड़ी बाख वेही पुठी राति थी बेवड़ी ॻाल्हि अध में छॾण सर्द आऊं भरण यार एॾो न वण यार एॾो न वण। असांजी अॼोकी
रोनुमाई तकरीब जो आख़िरी मुक़रर अॼोकी तकरीब जो सदर महफ़िल, जंहिंजे लाइ आउं सम्झां थो साईं रफ़ीक जा जी शाइरी जा इहे ई लफ़्ज़ काफ़ी आहिनि के ई कासिर थिया कातिबनि जा कलम। हुनजो न रुॻो नालो मिठल आहे, पर उहो असां सभिनी जो मिठल आहे, तव्हां सभिनी जो मिठल आहे, उहो ज़रई यूनिवर्सिटी जो मिठल आहे, सिंध जी ज़रायत जो मिठल आहे, सिंधी ॿोली इल्मु ऐं अदब जो मिठल आहे ऐं समूरी सिंध जो मिठल आहे। तव्हांजे भरपूर इस्तक़बाल में अॼोकी तकरीब जो सदर महफ़िल मोहतरम साईं प्रोफेसर मिठल जिसकाणी साहब खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि। महिरबानी अदा, जेके बि जितां बि तव्हां आया आहियो तव्हां सभिनी जी महिरबानी। ऐं मूंखे जेको ॻाल्हाइणो हो उन ॻाल्हाइण खां अॻु में जेका हींअर सिचुएशन पैदा थी आहे उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। आज़म जेॾी महिल सॼो पे फिलाणे जो मिठल, आलाने जो मिठल, लखाणे जो मिठल, त उहो वरी मिठल ॻोल्हण बि रहियो त इहो मिठल आहे किथे जंहिंखे सॾु पियो थिए। त अहिड़ी ॻाल्हि कान्हे का ऐं कंहिंजो ॾिठल आहियां कंहिंजो कोन आहियां ॾिठल, तव्हांजे साम्हूं आहियां इहो ई आहियां ॾिठल। किताब सिंधी अदबी संगत टंडो मोहम्मद ख़ान शाख पारां छपरायो वियो आहे ऐं किताब जी महूरत सिंधी अदबी संगत जी जिते हफ़्तेवार गॾिजाणी थींदी आहे ऐं जेका लाइब्रेरी आहे उन लाइब्रेरी में किताब जी रोनमाई थी आहे, महूरत थी आहे। इहो तमामु सुठो ऐं तमामु वॾो कमु आहे जेको अदबी संगत जे हर शाख खे करणु खपे। जेकॾहिं हर शाख नथी करे जंहिं कयो आहे उन्हनि खे शाबस हुजे। अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान खे शाबस हुजे त किताब ॾिनो अथसि। किताब बि औलाद आहे, तख़लीकार जो औलाद आहे। इन तख़लीकार सां तव्हां साथारी रहिया आहियो अदबी संगत वारा, तव्हांखे जस हुजे, तव्हांखे शाबस हुजे। रोनमाई जी तकरीब में ॻाल्हाइण त खपे तख़लीकार ते ऐं तख़लीक़ ते। हाणे तख़लीकार अहिड़ो आहे जो तव्हां सभु सुञाणो था, तव्हां सभु सुञाणो था सुमार, संगम। ऐं भायां थो त तव्हां एतिरो जेकॾहिं न बि सुञाणंदा हुआ पहिरीं त मशकूर साहिबु जेको ॻाल्हायो उन खां पोइ त तव्हां एतिरो सुञाणो था जो मूंखे इहे ॻाल्हियूं हाणे वरजाइण न खपनि। किताब छपाइणु केतिरो सवलो आहे ऐं केतिरो ॾुखियो आहे, सभु ॻाल्हियूं करे विया आहिनि, पर आउं चवंदुसि न, किताब छपराइणु सफ़ा सवलो आहे। तव्हां रुॻो हिकिड़े दफ़ो छपराए ॾिसो त ख़बर पइजी वेंदव, सफ़ा सवलो आहे। जंहिं माण्हू लिखियो आहे उन लिखियो कीअं आहे, इहा त वॾी पुराणी ॿी राम कहाणी आहे। पर जॾहिं साईं पुट वारी उमिरि में हो तॾहिं साईं लिखियो हो, ऐं हाणे जॾहिं पीउ त ठहियो पर ॾाॾे जी उमिरि में तॾहिं छपराए सघियो आहे। एतिरो ॾुखियो आहे लिखणु। साईं सुमार खे ई वधीक ख़बर आहे त किताब छपराइणु केॾो ॾुखियो आहे। इही कमु इदारनि जो आहे, फर्दनि जो कोन्हे को। फर्द जी हैसियत में माण्हू लिखी सघे थो, फर्द जी हैसियत में किताब छपराइणु तमामु ॾुखियो आहे, इहा हक़ीक़त आहे। इदारनि जो कमु आहे, पर पाण वटि इदारा कहिड़ा आहिनि? इदारा बि इहे ई आहिनि जिते पाण वेठा आहियूं। सिंधी अदबी संगत वॾो इदारो आहे, पर असां वटि माण्हू छुड़वा आहिनि। साईं सुमार तव्हांखे सचुपचु इलाही सारियूं वाधायूं हुजनि, इलाही सारियूं मुबारकूं हुजनि। तव्हांखे इन करे बि मुबारकूं हुजनि जो असांजा जेके वॾड़ा आहिनि न उन्हनि जी असांखे इज़त करणु खपे, एतिराम करणु खपे। अहिड़े क़िस्म जी शाइरी हिन में थियल आहे, अहिड़े क़िस्म जी हिन में शाइरी थियल आहे। हिन में ॾाढियूं सुठियूं शयूं लिखियल आहिनि। मूं थोरी देरि थी आहे पढ़ियो आहियां, कमाल जी शाइरी हिन में आहे। गुटको वॾी बीमारी आहे, गुटके में जंहिंमें गले जो कैंसर बि थिए थो। सिगरेट ॾाढो ख़राबु आहे, उन्हनि ख़राबियुनि ते बि हिन में शाइरी मौजूदु आहे। रुॻो हिन में रूप जी ॻाल्हि कान्हे का, सुंदरता जी ॻाल्हि कान्हे का। ही असांजा जेके समाजी ऐब आहिनि, जेके सवाब आहिनि, उन्हनि सभिनी जी बि ॻाल्हि आहे। मूंखे ॻाल्हाइण त थोरो किताबनि जे वारे मरहले सां ॿिए हवाले सां बि त किताब कहिड़नि कहिड़नि मरहलनि मां गुज़रे थो। पाण माण्हू अटे जे अघ जी ख़बर कान हूंदी आहे घणो करे, छो जो असांजा गॾियल कुटुंब आहिनि। ज़िमेदारी हूंदी आहे कंहिं हिकिड़े ते, उहो अटो आणींदो, उहो भाॼी आणींदो, उनखे ई अघु ख़बर हूंदी। किताब जे अघ जी पाण खे ख़बर कान्हे का। पाण वटि जेके बि शाइती इदारा आहिनि सभु न, पर वधि में वधि ठग आहिनि, वधि में वधि ठग आहिनि। तव्हां पहुचो उते त तव्हांखे ख़बर पवे त किताब ते ख़र्चु केतिरो थो अचे, पनो केतिरे में थो मिले, हिकिड़ो पेज ठहे केतिरे में थो। पर जॾहिं किताब छपराईंदो पोइ वरी जेॾी महिल तव्हांखे पेमेंट करणी पवंदी न, पोइ तव्हांखे ख़बर पवंदी त हीअ किताब ते पैसा ख़र्चु घणा आया ऐं मूंखां वरिता केतिरा पिया वञनि। मजाल आहे तव्हांजी पेमेंट न करियो, तव्हांखे किताब ई कोन मिलंदो। ऐं ॾाढे आदम वारा महांगनि जा जेके तव्हां ॻाल्हियूं कयो था न, अदा अटो महांगो आहे। अटो किथे महांगो आहे? पनो महांगो आहे। तव्हां चओ था भाॼियूं ऐं मेवा महांगा आहिनि, भाॼियूं ऐं मेवा बि महांगा आहिनि। छा इल्म जी अदब जी असांखे ज़रूरत न आहे? छा असांखे शाइरी जी, असांखे नसर जी, असांखे कहाणियुनि जी, असांखे नावलनि जी, असांखे डायरी जे वर्कनि जी, असांखे आत्मकथा जी ज़रूरत कान्हे? असांखे ज़रूरत आहे, पर छपराईंदो केरु?
तव्हां वटि इदारो को बि कोन्हे, लिखो बि तव्हां पाण, छपरायो बि तव्हां पाण, न रुगो छपरायो पर जेकॾहिं छपरायो त पोइ वरी जेके छपाइण वारे कम ते माण्हू वेठा आहिनि उन्हनि जे नशन पतन जो इंतज़ाम बि तव्हांखे करे ॾियणो आहे किताब जे मुल्ह जी पेमेंट करण जी सूरत में। मूंखे मुंहिंजे ख़्याल में जज़्बाती न थियणु खपे। टंडे मोहम्मद ख़ान में रुगो ॻाहो कोन्हे को, रुगो साईं ताज कोन्हे को, असांजो निसार साईं बि आहे। निसार साईं जो बि हिकिड़ो किताबु अची वियो आहे जेको तव्हां सभिनी ॾिठो, ऐं ॿियो वरी वायनि जो मजमो बि अचण वारो अथसि। साईं खे पहिरें किताब जो तजुर्बो हो, वरी ॿिए किताब जो तजुर्बो थींदो, पाण सिखंदासीं ऐं पाण किताब पंजाब छपराईंदासीं। तव्हां सभिनी मूंखे ॿुधो, कन ॾेई ॿुधो, या तव्हांजी महिरबानी लख थोरा। इहो मोहतरम साईं मिठल जिसकानी साहब जंहिं पंहिंजा सदारती कलमात पेश कया। आख़िर में सिंधियत बि संगत शाख टनो मोहम्मद ख़ान जे तरफ़ां हिकु दफ़ो ॿीहर असां सभिनी कई आयल दोस्तनि जा, महिमाननि जा दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं। सभिनी दोस्तनि जा वॾा वड़ जो तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां चंद लम्हा हिन इल्मी अदबी तक़रीब कयो पिया। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।